2015 खां तव्हांखे यादि हूंदो हिते ॿ नंढड़ियूं असांजे ॻोठ जी ॿ न्याणियूं जेके स्कूल जे असांखे मेमणकोट स्कूल में वेयूं ऐं हुन सां हिकिड़ो मज़दूर हो ऐं हुन सां गॾु ॿिए बि कुझु शागिर्द हुआ। उहे ॿ न्याणियूं शहीद थियूं नादिया ऐं हुन सां गॾु हिकिड़ो मज़दूर बि हो। उन वक़्त खां वठी तव्हां असां सां गॾु आहियो। 2015 अक्टूबर खां वठी तव्हां सां हिते तहरीक जेके हले पई तव्हां असांखे गॾु आहे। तव्हांखे हर शइ जी इल्मु बि आहे, पर हीअ असां मुसलसल 2 महीननि खां इहे एहतिजाज कयूं था। हीउ जेको कचो लंघ आहे त हुनखे रस्तो नथो सम्झ अचे। रस्तो जेकॾहिं हूंदो आहे उहो पकी सड़क हूंदी आहे नेशनल हाईवे तरफ़ां। हीअ ॻोठाणनि जी हिकिड़ी ज़मीन आहे जेका हिननि गिफ्ट कई हुई सुई गैस जी लाइन पे वञे, जेका 1938 खां इहा लाइन हितां मंज़ूर थी हुई। पोइ इहे सुई गैस वारनि हिकिड़ी रिक्वेस्ट कई त असां गैस जेकी आहे चेकिंग जे हितां वेंदा आहियूं, असांखे सिर्फ़ु गाॾी खे गुज़रण जो रस्तो ॾिनो वञे। उहा बि गाॾी सिर्फ़ु एमरजेंसी जे सूरत में त गुज़री सघे थी, पर अफ़सोस आहे तव्हां ॾिसी सघो था लाइफ जी हले पियूं कंपनी जूं गाॾियूं कहिड़े तरीक़े सां पोइ साइड ते जेकी स्कूल आहे। असांजो ॻोठाणो माहौल हूंदो आहे। शाम जे टाइम ते हर घर जे अंदरि माल मवेशी हूंदा आहिनि। पोइ किचिरे जे सांघे नियाणियूं असांजी ॿाहिरि निकिरी वेंदियूं। अॼु अफ़सोस सां चवणो पए थो असांजे नुमाइंदगिरी कॾहिं इहो शौर ईंदो या कहिड़ा लफ़्ज़ आऊं लाइव उन्हनि खे नथो चई सघां। उहे नियाणियूं बि हाणे निकिरणु बंदि थी वियूं आहिनि। हाणे असां एतिरो बेवस थी विया आहियूं, एतिरो बेवस थी विया आहियूं। हाणे इहे असां एहतिजाज आख़िरी इन्हनि खे वार्निंग ॾी था। अॼु असां एहतिजाज कयो आहे, सुभाणे ईअं न थिए उहो पको रोड बि असां बंदि करियूं। एतिरो असांखे इन्हनि मजबूर कयो आहे। वॾी महिरबानी।